अस्सलाम वालेकुम नाज़रीन, केटी न्यूज़ में भली कार माया काज़ी राबेल। सभा खां पहिरियां मांखे आम ख़बर ॾियूं त वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि प्रोविंशनल कोऑर्डिनेशन एंड इम्प्लीमेंटेशन कमेटी जो 11हों इजलास थियो आहे। अवांखे ॿुधायूं त कोर कमांडर कराची लेफ्टिनेंट जनरल बाबर इफ्तिखार सूबाई वज़ीरनि ऐं ॿियनि शिरकत कई आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि इजलास थियो आहे। कोर कमांडर कराची लेफ्टिनेंट जनरल बाबर इफ्तिखार सूबाई वज़ीरनि ऐं ॿियनि शिरकत कई। वॾे वज़ीर इजलास में ॻाल्हाईंदे चयो त PCCI 2020 जी बरसातुनि खे नज़र में रखंदे क़ाइमु कई वई। वॾे वज़ीर चयो त कराची जा तरक़ियाती कम सूबाई ऐं फ़ौजी क़यादत गॾिजी कया, जंहिं सबबि कमु तेज़ी सां मुकमिल थियो। इन हवाले सां वधीक तफ़सीलनि लाइ असां लाइ मौजूद आहे कराची मां केटी न्यूज़ जो चीफ रिपोर्टर वहीद राजपर। जी वहीद, तफ़सीली जो जी सिंध वॾे वज़ीर साहिब मुराद अली शाह जी ज़ेर सदारत प्रोविंशनल कोऑर्डिनेशन एंड इम्प्लीमेंटेशन कमेटी जो 11हों इजलास आहे वो वज़ीर हाउस में जारी आहे। इजलास में सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख, शरजीत मेमून, नासिर हुसैन शाह समेत ॿियनि जेको शिरकत कई। कोर कमांडर कराची लेफ्टिनेंट बाबर इफ्तिखार, चीफ सेक्रेटरी सोहेल राजपूत समेत ॿिया जेके ऑफिसर आहिनि उन्हनि पिणु शिरकत कई। वॾे वज़ीर चयो त PCCI 2020 जी जेकी बरसातूं आहिनि उन्हनि खे नज़र में रखंदे क़ाइमु कई वई। शहर जेको कराची तरक़ियाती कमनि खे जेको सूबाई ऐं मिलिट्री क़यादत गॾिजी जेको आहे उहो ॾिसे पई। इन हवाले सां जेको आहे वॾे वज़ीर चयो त कम जेको हिन वक़्तु जेकी कमेटी आहे उन जो इजलास मुख़्तलिफ़ जेके एजेंडाऊं आहिनि उनमें बि जेको आहे ॾिठो वियो। लेफ्टिनेंट जनरल इफ्तिखार बाबर जेको आहे मुल्क में शहर जेको ही अहम आहे। हिन वक़्तु जो मुल्क जे शहरनि जी तरक़ी जे लाइ, अवाम जी बहबूद जे लाइ जेको असांजो फ़र्ज़ु आहे। जेको हिन हवाले सां जेके M9 M5 रोड प्रोजेक्ट 22 किलोमीटर डिघो ऐं 4 जेको उन ते लाइननि ते मौजूदु आहे, जेको ड्यूल कैरेज वे आहे। लिंक रोड जे हवाले सां बि ब्रीफिंग ॾिनी वई। मलीर एक्सप्रेस प्रोजेक्ट जेको आहे उनजे हवाले सां बि हिन में एजेंडा जेको हुयो, जंहिं ते ॿुधायो त मलीर एक्सप्रेस वे ॼाम सादिक पुल खां शुरू थिए थो ऐं काठोड़ इंटरचेंज M9 ते जेको ख़तमु थींदो। प्रोजेक्ट 6 इंटरचेंज ते आहे। वॾे वज़ीर खे इहा ब्रीफिंग ॾिनी वई। इहो ॿुधायो त मलीर एक्सप्रेस वे प्रोजेक्ट जेको आहे 2 हिसनि में मुकमल कयो वेंदो। हिकु हिसो जेको आहे 15 किलोमीटर जो आहे ऐं ॿियो हिसो 24 किलोमीटर जो आहे। पहिरियों हिसो ॼाम सादिक पुल खां 18 महीननि में जेको आहे मुकमल कयो वेंदो। प्रोजेक्ट जो जेकी रोड जेको पहिरियों जेको असाइनमेंट आहे उहो तेज़ी सां जारी आहे। क़ायदाबाद खां काठोड़ ताईं 24 किलोमीटरनि में 15 किलोमीटरनि ते कमु जेको हिन वक़्तु तेज़ी सां जारी आहे। मलीर एक्सप्रेस वे जे हवाले सां इहो ॿुधायो वियो त हिन वक़्तु कमु जेको आहे उहो तेज़ी सां जारी आहे। प्रोजेक्ट जे हवाले सां जेको 138 एकड़ ज़मीन जेकी आहे प्राइवेट पार्टीज़ खां वठणी आहे। समो, लासी ऐं ओल्ड शफ़ी ॻोठ फ्लाईओवर जेको ठाहिण ते 38 एकड़ जेको आहे प्राइवेट पार्टीज़ खां वठणी आहे। फ्लाईओवर जेको उनजो ख़र्चु आहे हुन सां ठहिण सां जेको आहे उहो घटिजी वेंदो। वॾे वज़ीर इहो चयो त वॾे वज़ीर इहो बि चयो त जल्द इन कम जो सर्वे करे कम खे तेज़ करण जूं पिणु हिदायतूं जारी कयूं वियूं आहिनि। जी, वॾी महिरबानी अपडेट करण लाइ वहीद राजपर।